मजीद हिकिड़ी ॻाल्हि पुछां, सच सच ॿुधाईंदे? जी अम्मा, हिकु छो 100 ॻाल्हियूं पुछो। भला मां तव्हां खां कॾहिं कुझु लिकायो आहे छा? परीअ खे घुमाइण वठी वेंदो आहीं? मुंहिंजो मतिलबु आहे त को फ़ोन बोन राति जो त यकीननि ताईं देरि ताईं फ़ोन ते ॻाल्हाईंदा हूंदव। अम्मा, परी पंहिंजे मिज़ाज वारी छोकिरी आहे। मूं अक्सर नोट कयो आहे त हू मूंसां फ़ोन ते ॻाल्हाइण खां कीबाईंदी आहे। मासात मिठी ज़ात, परी प्यारी छोकिरी आहे पुट। नंढे हूंदे खां वठी तुंहिंजे नाले थियल आहे, तोसां ॻाल्हाईंदे शर्माए थी। हाँ, मां इन ॻाल्हि में को शक न आहे। मूं 2-3 दफ़ा परी खे कॉलेज वेंदे पिक करण जी कोशिशि कई हुई, पर हू मूंसां गॾु न वेठी। ख़ुशी बि थी ऐं कुझु दुख बि थियो। खुशी भी ऐं दुख भी? छो भला? खुशी उन करे जो हू हिकु प्योर सिंधी छोकिरी लॻी ऐं शादी खां अॻु उन सां ईअं गॾु घुमण फिरण सुठो न पियो लॻो। ऐं दुख इन ॻाल्हि जो हो त खुशी जा 2-3 लम्हा मिलण सां मिलनि पिया त उन सां मोहबत में इज़ाफ़ो थी वियो। काफ़ी घणी कोशिश कयमि पर मूंखे निंड कोन थी अचे। को मसलो न आहे, निंड जूं टैबलेट्स खाई छॾ, आराम सां निंड अची। पर मां निंड नथी करणु चाहियां। छो? जेकॾहिं मां सुम्ही पवंदसि त तोखे कीअं यादि कंदसि? मूंखे यादि करणु ज़रूरी आहे छा? तोखे मुंहिंजो अहसासु हुजे हा त तूं मूंखे ईअं न चईं। तूं ख़्वामख़ा हिकु सौराब जे पोयां पई टोड़े। अहिड़ो महल छो थी जोड़े जेको कॾहिं बि ठही नथो सघे। तोखे केतिरा दफ़ा चयो आहे तूं मूंखे प्यार नथो ॾेई सघीं, त मूंखे सोचण लाइ मना त न कर। हिन तूं चङी तरह ॼाणी थी त मां एंगेज्ड आहियां ऐं मूंखे को हक़ नथो पहुचे त मां कंहिंखे आसरे में रखां। वॾो ज़ालिम आहीं, ॿ लफ़्ज़ प्यार सां ॻाल्हाईंदी त छा थी पवंदी? घटि में घटि मुंहिंजी दिलि त ख़ुशि थी वेंदी न। हिन प्यार हक़ीक़त आहे ऐं प्यार हिकु अहिड़ो जज़्बो आहे जेको कंहिं बि सोच जो मोहताज न आहे हूंदो। फीलिंग्स पाणे ई पैदा थींदियूं आहिनि। तूं हिकु सुठी छोकिरी आहीं, मां तोखे हमेशह सम्झाईंदो आयो आहियां त पंहिंजी ज़िंदगी खे मुंहिंजे पोयां बर्बाद न कर। को मुनासिब छोकिरो ॾिसी पंहिंजी ज़िंदगी खे ख़ुशगवार बनाए। प्लीज़ मजीद, मां तोखे हिन लाइ फ़ोन न कयो आहे त तूं मुंहिंजी दिलि साड़। बाय। ॿुध त हिना, हलो हलो। सफ़ा का चरी छोकिरी है। तो पंहिंजी मां भेण न आहे जो पराई न्याणियुनि खे बरखलाई थो। खुदा जे वास्ते मुंहिंजी न्याणी खे भुलिजी वञ, पंहिंजी दिलि तां लाइ छॾ। कुझु सम्झ, कुझु हया कर, कुझु शर्म कर। हरू भरू हुनजे हयाती सां न खेॾ। लगे तो त अॼु दिलि जो मौसम ख़राब आहे, तॾहिं त पेरनि जी रफ़्तार, दिलि जी धड़कन ऐं अखियुनि जी हैरानी अलॻि अलॻि पियूं ॻाल्हाइनि। हा हा, अच अफलातून जी नानी, तो वटि टंग छिकण लाइ रुॻो मां ई बचियो आहियां न। त पोइ मूंखे सिधो सिधो छो न पियो ॿुधाई त साहिब मोहतरम चाहे छा थो? आऊं कुझु नथो चाहियां सवाइ तुंहिंजे छुटकारे जे। इहो त मिलण खां वियो, हरू भरू ख़ुशि फ़हमी में न रहो। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे, जे तूं मूंखे सभु सची ॿुधाई त मुंहिंजे तरफ़ां सपोर्ट मिली सघे थी। ॾिस, मां वाकई परेशान आहियां ऐं तूं ख़ामख़ा मुंहिंजी परेशानी खे वधाई पई। हिन मुल्क जा छोकिरा अक्सर इन ख़ुशफ़हमी में छो हूंदा आहिनि त अॼु जी छोकिरियूं पाण खे घोरे छॾण वारे फ़ार्म जो शिकार आहिनि। अफलातून जी नानी, तुंहिंजो ॾोह न आहे। तूं कॾहिं बि रोमांस ऐं प्यार जे दगुन ते न आई हली, इन्ही करे तोखे ईअं पियो लॻे। ईअं कोन्हे जीअं तूं चवी पई। बिल्कुलु मुंहिंजा फिलासफ़र भाउ, ईअं हरगिज़ न हूंदो।
तुंहिंजो छा मक़सदु आहे त कुझु घड़ियूं गुज़ारण सां हिकु हंधि डिनर करण सां सॼी ज़िंदगी उन्हनि जे नाले नाहे कबी? छा माण्हू हिकु सुठो दोस्त नथो रही सघे छा? मां बि त इहो ई ॾिठो आहे। ॾिस रीच, तूं परी सां पाण बि ॻाल्हायो ऐं मूंखे बि ॻाल्हाईंदे ॿुधो हुई। न चाहींदे बि तुंहिंजी तारीफ़ पिणु कई। तोखे यादि आहे न? हलंदड़ फिरंदड़ गमन जी ट्रेन थी वञे। केॾो न क्यूट आहे, बिल्कुलु सूफ़ी थो लॻे। छा तूं बि ईअं थो थियणु चाहीं? हिन दुनिया में हर माण्हू वटि थोड़ियूं ख़ुशियूं आहिनि, पर मूंखे लॻे थो मूं वटि कुझु बि न आहे। ईअं छो आहे? छा मां ख़ुशियुनि जी छांवनि खे सम्झी न आहियां सघंदो? मूं वटि का बि ख़ुशी कॾहिं महिमान थी नाहे आई। मुंहिंजी ज़िंदगी जा एतिरा सवाल जे जवाब लाइ जनम ई नाहे वरितो। अलाए हल कीअं थींदा। तुंहिंजे मोजारनि जो हल तो वटि आहे। ठीकु आहे, मां तोखां नंढी आहियां, पर तुंहिंजी फ्रस्ट्रेशन सम्झी सघां थी। तूं हिकिड़ो भेरो पाण खे किथे हिकु हंधि आणे त बिहार, पाण बाबति सोच ऐं पोइ फ़ैसिलो कर त तोखे छा करिणो आहे। इहो ई त नथो करे सघां। ही रिश्ता, दिलनि जो गंढिजण, रत जी छिक, इन्हनि जहिड़ियूं शयूं इंसान खे सदमनि खां परे न कंदियूं। इहा सम्झ रहणु घुरिजे। हा, ईअं ई आहे। पर आऊं सम्झां थो, जेकॾहिं इंसान जज़्बनि जी पीड़ा मां जान आजी करे सघंदा न, त हौसला लोहा हुजनि। मां अॼु बि तुंहिंजी सपोर्ट करण जे लाइ तयारु आहियां, बशर्ते तूं राज़ी हुजी त। अस्सलाम वालेकुम अम्मा। वालेकुम अस्सलाम। अम्मा कर ख़बर? ॿाहिरां त तूं पियो अची पुट, मां कहिड़ियूं ख़बरूं ॾियां? वरी बि अम्मा, भला का ख़ाला वारनि जी का सुध? न को का ख़ासि कोन। तूं फ्रेश थी वठे पोइ ॻाल्हायूं था। अम्मा, मां सम्झा थो त ख़ाला वारनि खे हाणे मसइला हल करणु घुरिजे। हरूभरू मसइलनि खे इंघायो वेठा आहिनि। मूं अॼु सुबुह जो सोचियो पए त जे तोखे पैसा मिली विया आहिनि त पोइ परीअ खे पाण सां गॾु वठी हुनजे पसंदि जा ज़ेवर वठी अचूं। परी सां गॾु? छो? अबा, ईअं त तव्हां मिलो ई नथा, इहो बहानो ई सही। 2 घड़ियूं पाण में गुज़ारींदो। अम्मा, हाणे भला बहाननि सां थोड़ी मिलबो आहे। ख़ैर, जेको तव्हांजो हुकुम अखियुनि ते। मां फ्रेश थी वठां, तेसि ताईं 2 ढुक चांहि जा मिली वञनि त वाह वाह। अबा, तूं फ्रेश थी वठे, मां तुंहिंजे लाइ चांहि खणी थी अचां। अम्मा, हाणे घणो थियो। मूं घणो ई प्यार ऐं मोहबत में सम्झाए वरितो, पर हाणे पाणी अची नक ते पहुतो आहे। मां अॼु ई मजीद खे घुरायां थो ऐं अॼु ई निकाह पवंदो, बस। तकड़ न कर पुट, छोकिरी जा पेर रकाब ते रखियल आहिनि। ईअं न त हरूभरू मसइलो घर जी दीवार ई न ओरांगे वञे। न अम्मा न, हाणे वधीक नथो बीह सघिजे। जेकॾहिं थोरी बि ढर ॾिनीसीं न त इज़त अची पेरनि में पवंदी। मां अॼु ई मजीद खे घुरायां थो ऐं अॼु ई निकाह पवंदो। तूं तयारी करे वठ। अम्मा, तूं मूंसां वेल करे छॾियो। तूं चवे त तूं अदा सां ॻाल्हाईंदी। मां कुझु नथी करे सघां। मां पुट जे अॻियां मजबूर आहियां। न अम्मा, मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। मूंसां ज़ुल्म न कयो, इहो सभु ग़लति आहे। जेको थियो न, उनखे क़बूल करो। न न अम्मा, न। हेलो अम्मा, अम्मा दे, अम्मा न, अम्मा मूंखे
गाना ने अम्मा ना अम्मा ना ना अम्मा ना ना अम्मा ना माना त अरी जे सच पई चवे। ऐं सम्झिस कोन मामा। हिन उम्र में इहे सभु कुछ थींदो आ। दिल हवाउनि खे पकड़े सवारी करण ते ज़िद ॿधी बीहंदी आ। सभु शामूं सोग बणिजी पवंदियूं आहिनि, रातियूं रूह खे पीड़ींदियूं आहिनि, दिल वॾे तूफ़ान मां गुज़रंदी आ। पर असल में ही पंहिंजो ई जोड़ियल मेलो हूंदो आहे, जंहिंजो हक़ीक़त सां को बि तालुक नाहे हूंदो। ॾिस पुट, दिल हिन उम्र में मस्तियूं कंदी आहे। इन जो मक़सदु इहो नाहे त माण्हू सभिनीनि खां कटिजी मुंहुं मोननि में हणी वेही रहे। तूं मर्द आहीं, थोड़ी सघ ॾेखार। हिकिड़ी छोकिरी जे करे पाण खे अची परेशान कयो अथई। मामा, मां वाकई कुझु न सम्झियो आहियां। तव्हां चवणु छा था चाहियो? प्लीज़ खोले ॿुधायो। तूं समझदार आहीं, तोखे पंहिंजे राइट्स जे बारे में ख़बर हुअणु खपे। मां इहो ई चाहींदसि त तूं पाण पंहिंजे हक़ जी घुर कर। तूं जंहिं छोकिरी खे एतिरी शिद्दत सां चाहीं थो, उहा का आम छोकिरी त कोन हूंदी न, का ख़ासि ज़रूर हूंदी। ईअं आहे न? मामा मूंखे बिल्कुलु मुंझाए वेठो आहे। सम्झ में नथो अचे त मां तव्हांखे छा चवां। असल में हू मुंहिंजो दोस्त आहे न इमरान, मुंहिंजे पाड़े में ई रहंदी आहे हिकिड़ी छोकिरी, परी नालो अथसि। ऐं मामा सच पुछो न, हू बिल्कुलु परी आहे। असां रवायती माउ पीउ वारी सोच कोन रखी आहे। इहो ज़रूर आहे त तूं जंहिं छोकिरी खे हिन घर जी नुंहुं करणु चाहीं थो, उहा ख़ानदानी वैल्यूज़ खां चङी तरह वाक़िफ़ हुजे, असां सां उथी वेही सघे, असां सां गॾु घुमी फिरी सघे। मूंखे उमेद आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि खे ज़रूरु सम्झंदो हूंदे। मूं अञा ताईं तुंहिंजे पापा खे कुझु बि नाहे ॿुधायो, छो त तुंहिंजे तरफ़ां अञा ॻाल्हि रोकियल हुई। पर मां हाणे चाहींदसि त हुनखे पहिरीं तूं मूंसां मिलाए, पोइ मां तुंहिंजे पापा सां ॻाल्हायां। जी बाबा। छो पई अधी मुंहिंजे नुंहुं सां विड़ी? हाणे तुंहिंजो हिन ते को बि हक़ न आहे। अधी भली करे आई, मुंहिंजी एतिरी मजाल जो मां तुंहिंजी नुंहुं खे कुझु चवां। तोखे माणे घणो तंग कयो आहे, हाणे तूं मूंसां गॾिजी हल। हल मुंहिंजी मिठड़ी, बसि उथ, घणो थियो। मूंखे कुझु न थियो ख़ाला, मां ठीकु आहियां। अम्मा मूंखे छो तंग कंदी? मां कधारी थोड़ी आहियांसि। ख़ैर, आउं तोखे वठणु आई आहियां। मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे। शॉपिंग करणी आहे, ॻह वठणा आहिनि, हिकु ॿ जाइ ते तूं मूंसां गॾिजी हल। न ख़ाला, मां नथी हलां, मां ख़ुशि न आहियां। मुंहिंजी मिठड़ी धीअ, ॾिस तुंहिंजी ख़ाला चवे थी त ॾाई थी, अकुल कर, ऐं तूं हुन सां वञ, तूं बि ॿाहिरि जी हवा खाई अच। मूंखे ॿाहिरी हवा न आहे खाइणी। अम्मा तूं ख़ाला सां गॾु वञ, मां न वेंदसि। हाणे मां इहो थो सम्झां त औरत ज़ात वारी वांगुरु हूंदी आहे, जेकॾहिं थोरी बि विथी मिलंदसि त वही वेंदी। सो पाण हाणे समूरा मामला हिकु पासे ते रखे पहिरीं तुंहिंजो ऐं परी जो निकाह कराईंदासीं। रुख़सती बाक़ी पाण पोइ करे वठंदासीं। जीअं मां चयो, मां तव्हांखे पहिरियां बि ईअं ई चयो। त पोइ ठीकु आहे मजीद, मां पाड़े जा 4 चङा ऐं मस्जिद मां मौली वठी अचां थो, तुंहिंजो अॼु निकाह करायूं था ऐं इन कपिड़नि में करायूं था।
मां चाह तू हरू भरू ॿारनि वारो ज़िद छो खणी खयो आहे? आख़िर तू चाहे छा थी? ख़बर त पए असांखे। अमां ॿार जी ख़बर इहा आहे त अदो गुलज़ार विया पाड़े जा 4 चङा ई मौलवी खे वठण। अदो गुलज़ार अॼु ई निकाह करणु घुरे थो। अरे सदके थियां तुझे वात में खीर खंड। अबा तोखे लख लख मुबारक हुजनि। हाणे तू मुंहिंजे नुंहं खे तयारु कर। मस्जिद मुंहिंजो लावा लहंदो, मां ख़ुशीअ सां थी झुमरियूं पायां। मस्जिद मुंहिंजो। अम्मा अदा मुझे ये न तो करे सके। मां का दारी तनाया अदा की समझाए मैं शादी न कर मुझे ये जुल्म न आया। अम्मा बस मुझे मां ये शादी न कर। अल्लाह करे ना सब सही कर दो। नहीं रो पापा, हरू भरू दी तुम रोई। बस बस जैम ना अल्लाह सही सणाई कर दो। Oh shit. जमाल जो फोन आउट ऑफ रीच छो थो वञे? जमाल बि अजीब माण्हू आहे। या त फोन सां हर वक़्तु जंबड़ियल हूंदो आहे या त वरी फोन किथे फिटी करे विसारे छॾींदो आहे। छो अदा भला अदे जमाल खां कावड़ियो आहीं या मूंखां का ग़लती थी आहे? चुप रे, मथो न खा, हली था। तौबा है, निकाह दी परीअ जो आहे, परेशानी मुंहिंजे भाउ खे आहे। अड़े छा चई अफलातून? अदा मां छा चवंदुसि, चवण वारा चवनि था त अदा जमाल जी ऐं अदी परी जी पाण में पक्की दोस्ती आहे, पर अदी परी जो निकाह कंहिं ॿिए सां थो थिए जेको संदसि मासात आहे। जमाल ऐं परी जे बारे में कंहिंखे ख़बर आहे? तोखे कंहिं ॿुधायो आहे? ॿियो त कंहिंखे का ख़बर न आहे। हा, मूंखे ज़रूर ख़बर आहे, छो जो अदा जमाल मूंखे कुझु चयो हो। अड़े कन खोले ॿुध, जमाल ऐं परी जे बारे में तोखे कंहिं कुझु न ॿुधाइजांइ। जेको कुझु थिए पियो थियण ॾिस। पर अदा इहो ग़लति आहे, तव्हां अदा जमाल खे छो नथा ॿुधायो? हुन मरूम जो फोन त लॻे न, अलाए किथे गुम आहे। घर वारे नंबर ते ट्राई कयो, मता कोई खणी वठे, ऐं हिन वक़्त खेसि घर में हुजणु घुरिजे। हेलो, मां इमरान पियो ॻाल्हायां। हा इमरान, मूंखे जमाल सां ॻाल्हाइणो आहे। जमाल जो फोन मुसलसल बंदि पियो अचे। ख़बर न आहे, अदा त पंहिंजे रूम में हूंदो। कंहिंजो फोन आहे? अदा जमाल जे दोस्त इमरान जो फोन आहे। मूंखे ॾे, मां ॻाल्हायां। हेलो, मूंखे जमाल सां ॻाल्हाइणो आहे। जमाल जो फोन मुसलसल बंदि पियो अचे। ठीकु आहे ठीकु आहे, शायदि जमाल त पंहिंजे रूम में आहे, मां चवांसि थी त तोसां ॻाल्हाए वठंदो। पर इहो त ॿुधाए, ख़ैर त आहे न? जी आंटी, बिल्कुलु ख़ैर आहे, बसि ईअं ई फोन कयो। ईअं फोन कयो हुए या
कंहिंजो मैसेज ॾियणो हुई जो अरीज जे नंबर ते फ़ोन कयो अथई। जी सॉरी, मां सम्झुसि कोन। दरअसल जमाल जो फोन बंदि पियो वञे, मूंखे उनखे को मैसेज ॾियणो, तंहिं करे मूं घर फोन कयो। ओके ओके, मां त ईअं ई पे चयो, जमाल खे चवां थी त तोसां ॻाल्हाए वठंदो। थैंक यू आंटी, थैंक यू। लॻे थो त अदा जमाल जी मां लैब में कमु करे थी, तव्हां खां अहिड़ी इंक्वायरी थी करे जीअं को तव्हां फुर्द फुर्द कई हुजे। तूं छॾे हिन ॻाल्हि खे, तूं ईअं कर, गुलज़ार वारनि जे घर वञ ऐं हुते ॾिस छा पियो थिए, ऐं अदी वॾी खे बि उते वठी वञ। कहिड़ो हाल वठां? अदी परी वीचारी अलाए कहिड़नि हालनि में हूंदी, ऐं जंहिंसां निकाह अथसि उहो त मौजनि में हूंदो। तूं वधीक छगी न हण, तोखे जेतिरो कमु चयो आहे तूं वञी कर, वञ ऐं अदी वॾी खे बि वठी वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।